शल दिए न नमन, शल दिए नमनी न भगवान। शल दिए न नमन इन नाले जी हिकु सिंधी पिक्चर ठही 1960 ऐं 70 वारे ॾहाके में। अॻाटे ज़माने खां ई इहा ॻाल्हि हलंदी थी अचे त कंहिंखे धीअर वणनि कंहिंखे न वणनि, कंहिंखे धीअर खपनि कंहिंखे धीअर न खपनि। कई धीअ खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि त कई पंहिंजो नसीबु पिटींदा आहिनि। मां बि कंहिंजी धीअ आहियां ऐं मूंखे बि मुंहिंजी लाइफ में हिकु ॾींहुं धीअ खपे। सच ॿुधायांव, मुंहिंजे मम्मी पप्पा खे बि धीअरूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि ऐं मां उन्हनि जी ॾाढी फेवरेट आहियां। पर मां पंहिंजी सारा छा कयां। अचो मां तव्हांखे हिकु नज़्म पढ़ी ॿुधायां थी धीअरुनि ते, जंहिंजा कवि साहिब आहिनि ठाकुरदास मीरानंद लोहाणी। उन्हनि जो तख़लस आहे लहरी। धीअ प्यार जो सागर आ, धीअ सिक प्रीत जो महासागर आ। धीअ आहे त कुटुंब भरियल लॻंदो आ, धीअ बिना घर माउ पीउ खे न वणंदो आ। धीअ बिना सुन्यो संसार लॻंदो आ, धीअ सां परिवार में प्यार वधंदो आ। धीअ तैलीम जी दादी लॻंदी आ, धीअ बिना दुनिया वांदी वांदी लॻंदी आ। धीअ तुलसी माता लॻंदी आ, धीअ नसीब वारनि खे मिलंदी आ। धीअ गुलनि जो बाग़ लॻंदी आ, धीअ घर जो रोशन चिराग लॻंदी आ। धीअ पारसमणी आ, रखंदी सभिनी सां सिक घणी घणी आ। कुंवारी कन्या 100 ब्राह्मण जे बराबर आ, शादीशुदा धीअ लाइ पेको सावरो बराबर आ। कन्यादान सभ खां वॾो दान आ, धीअ सच पच वरदान महान आ। लहरी वज़ीरी अज़म मोदीअ सां सुर मिलायो, धीअ पढ़ायो धीअ बचायो। हिते इहा नज़्म पूरी थी। इंडिया जे प्रधानमंत्री मोदी साहिब बि इहो नारो कॾहिं खां लॻायो आहे, धीअ पढ़ायो धीअ बचायो। तव्हांजो इन विषय ते छा रायो आहे मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। कमेंट में तव्हांजो इंतज़ारु रहंदो ऐं हिन वीडियो खे बि लाइक कजो, चैनल खे सब्सक्राइब कजो, घंटी बि ज़रूरु वॼाइजो। ठीकु आहे, हाणे असां मिलंदासीं ॿिए नज़्म में। बाय, थैंक यू।